अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज हाज़िर थियासीं तव्हां सां गॾु फेस टू फेस कुछ तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो दोस्तों। पांजावेरी ड्रामे के बारे में दोस्तों तव्हांखे कुछ ॿुधाईंदासीं, पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं त पांजावेरी ड्रामो जेको आहे तमामु जल्द जेको त इन जा टीज़र ऑन कया वेंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसाति जी वजह सां कुछ ॾींहं ड्रामे जी शूटिंग बंद हुई दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। पर हाणे जेको ज़ोर शोर सां जेका इन जी शूटिंग हली रही है। चौधरी अली असगर थईम जी जो आहे निगरानी में दोस्तों, वो डायरेक्टर आहे ड्रामे जो आहे, वो एक्टर भी है। जिते तव्हांखे ख़बर हूंदी तकरार ड्रामो हिन कयो हुयो, तो उनमें डायरेक्टर भी हुयो, एक्टर भी हुयो। तो ईअं ई माना पांजावेरी ड्रामे की मथे खणी ईंदो दोस्तों। ऐं हिन जो ड्रामो आहे दोस्तों, त 100% चऊं था जेके ॿिया ड्रामा हुआ तो उन्हनि खां ही व्यू जेको व्यूज़ में त तमामु घणो हूंदो दोस्तों। छो त चौधरी असगर थईम जा जेके सीन वरितल हूंदा आहिनि, फाइट जा सीन हुजनि या उहे सीन हुजनि, त हिकु बहितरीनु अंदाज़ में हुन जा सीन मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे खे हाणे अचण में बाक़ी घणो टाइम कोन लॻंदो दोस्तों। जीअं त हाणे वेझर का बि असांखे माना बरसाति वारी सूरत हाल नज़र नथी अचे ऐं ईअं ई मौसम साफ़ रही त हिन खे वधि में वधि 20 खां 25 ॾींहं जेको आहे त लॻंदा ऐं बाद में हिन जा टीज़र जेको आहे त चैनल वारा ऑन करे छॾींदा दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त हिन जा जॾहिं ॿ स्पेल पूरा थींदा दोस्तों ऐं 3 स्पेल में जॾहिं हथ विझंदा आहिनि डायरेक्टर ऐं अदाकार, जॾहिं 3 स्पेल हिन जो शूट करण वेंदा आहिनि त 2 स्पेल हुन जा जेका मुकमल जेको आहे शूट थी चुका हूंदा आहिनि ऐं जेको आहे त हू चैनल ते पहिरियों एपिसोड जेको आहे ऑन थी वेंदो आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॾसींदा हलूं त हीउ जेको ड्रामो आहे त तमामु जल्द जेको आहे त रिकॉर्डिंग मुकमल थींदी, एडिटिंग मुकमल थींदी ऐं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। तव्हांखे घणो इंतज़ारु कोन करणो पवंदो। पांजावेरी ड्रामो हिकु अहिड़ो ड्रामो साबित थींदो जो त मूंखे यकीन आहे त सभिनी ड्रामनि जा जेके रिकॉर्ड टोड़ींदो दोस्तों। जीअं तकरार ड्रामो हुयो, तकरार ड्रामो जेको व्यूज़ खणंदो हुयो, त तव्हांखे ख़बर आहे त बाक़ाइदा जेको त ड्रामो जेको उहो व्यूज़ खणंदो हुयो। त हीअ बि जेको आहे त चौधरी अली असगर थईम जो ड्रामो आहे ऐं चौधरी अली असगर उहो एक्टर आहे, उहो डायरेक्टर आहे जेको फिल्मुनि जी दुनिया खां वठी आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिकु बहितरीनु अदाकार आहे ऐं बहितरीनु डायरेक्टर आहे, बहितरीनु इंसानु आहे जेको दादू शहर जो आहे दोस्तों। दादूअ में आहे जादू, त तव्हां ॿुधो हूंदो। दादू शहर जा जेके बि दादला अदाकार आहिनि त हिकु ॿिए खां वधीक आहिनि, घटि न आहिनि दोस्तों। त बहितरीनु ड्रामो जेको आहे बहितरीनु अंदाज़ में खणी अची रहिया आहिनि दोस्तों। त मां तव्हांखे ॿुधाइण वारो इहो हुयुसि दोस्तों, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे वधि में वधि हाणे 20 खां 25 ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो ऐं ड्रामा जा टीज़र ऑन थी वेंदा दोस्तों। त इहा ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियणी हुई, तंहिंजे करे फेस टू फेस तव्हांखे माना सम्झाइणो हुयो, ॻाल्हाइणो हुयो। ऐं तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी ॾियां दोस्तों त हाणे 1-2 ॾींहंनि में जे अंदरि असां लाइव तव्हां सां जुड़ंदासीं ऐं लाइव तव्हां सां कचहरी कंदासीं दोस्तों। ऐं जेको बि तव्हांखे सवाल को बि माना ड्रामनि जे हिसाब सां को बि पुछिणो हूंदो तव्हांखे लाइव जवाबु ॾींदासीं दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट अपडेट सां गॾु। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे पोइ वञिजो दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।